अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं जो पंजो अदाकार काजी अब्दुल सत्तार हमारी सिराया आयो मुझे यूट्यूब चैनल सत्तार काजी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मैं पंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार काजी व्लॉग में आयल तमाम दोस्तन के बड़ी कार चवां तो बड़ी किराया। दोस्तों हींअर ॻाल्हि कयूं पिया पंहिंजा वेरी। जी हाँ दोस्तों, पंहिंजा वेरी जी ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग है उहा आहे दादू जे आस पास इलाक़नि में जारी शारी है जेका हिन आचर का वठी बाक़ाइदा उनकी रिकॉर्डिंग हले थी ऐं जेको इनजो ॿियो स्पेल शुरू थी चुको है। अनकरीब जल्द अज जल्द अवां खे उनजो बहितरीन हिकिड़ो प्रोमो भी ॾिसण में ईंदो। अवां प्रोमो में ॾिसंदो त जेकी बहितरीन अदाकार उनजी परफॉर्मेंस ऐं हिन में जेको आहे एस भट्टी साहब जो तमामु हिकिड़ो बहितरीन किरदारु आहे। एस भट्टी साहब जेको आहे बांह का माज़ूर आहे, यानी पोलियो जो उन ते असरु थियल आहे ऐं बिल्कुलु बांह का जेको आहे बिल्कुलु ख़तमु थियल आहे। अहिड़ी अदाकारी उन कई आहे। एस भट्टी कंहिं ॿिए ड्रामे में उनजी अदाकारी न आहे। तमामु बहितरीन बेस्ट अदाकार एस भट्टी साहब ऐं असगर चौधरी असगर तहीम साहब ऐं उनके अलावा इरफान शेख साहब भी ॿिया बि अदाकार खोड़ आहिनि, इनमें कमु करनि था पिया। अनकरीब अवां दोस्तनि खे जो प्रोमो ॾिसण में ईंदो ऐं पंहिंजा वेरी ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। तो दोस्तों हीउ वीडियो एसी ताईं आहे ऐं इहो वीडियो उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो ज़रूरु। दोस्तों मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक कमेंट ज़रूरु कंदा। असगर अली थिबो साहब जी महिरबानी, शेर सोलंकी साहब जी महिरबानियूं ऐं ॿिया जेके दोस्तनि टाइम मुंहिंजो हीउ चैनल ॾिसी रहिया आहिनि दोस्तनि सभिनी जी महिरबानियूं। जेकॾहिं अञा न्यू आयो त सभ खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे दबाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारे वीडियो जो नोटिफिकेशन अचे ऐं अवां दोस्तनि खे मिले बहितर खे बहितर अपडेट। वरी मिलो था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।